ओम शांति। अजय मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा सेवनता मीठे मीठे बच्चे भावत बिन का पेड़ पांच पाण के आत्मा समझो। मां आत्मा निराकार बाप जी संतान परम आत्मा ॿारनि खां पुछे तो सॼो ॾींहुं मूंखे घणो देर तां यादि कंदा आहियो निराकार रूप में पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे। मूर्तियुनि खे यादि त तव्हां जन जन्मांतर कयो। भक्ति में अलॻि अलॻि तरीक़े सां मूंखे अलॻि अलॻि रीति सां यादि कयो। लेकिन हाणे असांखां परमात्मा पुछे थो भॻवान कि मूंखे निराकार रूप में तव्हां केतिरी देर यादि कंदा आहियो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे। छो जी इहे ई यथार्थ विधि आहे भॻवान खे यादि करण जी। कहिड़ी विधि आहे? निराकार आत्मा सम्झी करे निराकार परमात्मा खे यादि करो। जंहिंजो जेको जहिड़ो रूप हुजे, असली नाम हुजे, उन रीति यादि करूं त फ़ाइदो आहे न। अगरि हुन जे बारे में कुझु पतो ई न आहे, सिर्फ़ु भॻवान भॻवान यादि था करूं त फ़ाइदो छा? हिन करे बाबा चए थो हाणे मां आयो आहियां तव्हांखे पंहिंजो यथार्थ परिचय ॾिनो आहे न कि मुंहिंजो रूप निराकार आहे, मुंहिंजो नाम शिव आहे, मां रहण वारो परम धाम में आहियां, मुंहिंजो घर परम धाम में आहे, मां तव्हां सभिनि आत्माउनि जो पीउ आहियां। मां हिन सृष्टि ते हाणे हिन धरती ते ब्रह्मा जे तन में अची करे तव्हां सां मिलण, तव्हांखे ज्ञान ॾियण, सुख शांति जो रास्तो ॿुधाइण आहियां। हिन रीति परिचय सां असां भॻवान खे यादि करूं त फ़ाइदो आहे न। ॾिसो जन जन्मांतर पाण बिना परिचय सां अलॻि अलॻि रूप अलॻि अलॻि ज़रिए पाण भॻवान खे यादि कयो। लेकिन हाणे भॻवान छा थो चए? मूंखे मुंहिंजे असली रूप, असली मुंहिंजो तव्हां सां जेको संबंध आहे हुन रीति यादि करो। मां तव्हां आत्माउनि जो पीउ आहियां। आत्माउनि जो कनेक्शन परमात्मा सां आहे। तव्हां मुंहिंजा ठहिया आहियो न हाणे। छो जी मां हाणे ब्रह्मा तन में अची करे तव्हां सां मिलियो आहे। इहो ब्रह्मा जो तन विच में दलाल आहे। तव्हांखे हिन दलाल जे शरीर खे न यादि करणो, परमात्मा खे यादि करणो आहे। लेन देन जो सभिनि जो हिसाब किताब मूंसां ई आहे। बाबा चए थो कि हुन बाप खे तव्हां अर्थात मूंखे तव्हां जन जन्मांतर यादि कंदा आहियो न। मां तव्हां आत्माउनि जो पीउ आहियां। मूंखे प्यार सां माण्हू बाबा बि चईंदा आहिनि। बाबा खे बाप खे बाबा बि चईंदा आहिनि न। तव्हांजो बि हिकु, तव्हांखे हिकु त पहिरियों निश्चय हुजिणो खपे कि मां आत्मा आहियां। ॿियो निश्चय कहिड़ो हुजिणो खपे कि असां आत्माउनि जो पीउ वो परम पिता परमात्मा खां असां वरितो था वठूं। मनसा वाचा कर्मणा तन मन धन सां शिव बाबा जो मददगार ठहिणो। तन मन धन अर्थात बुद्धि सां सम्झणो आहे कि असां उहो ई मन में वीचार कंदासीं जेका बाबा चाहे थो। ओड़ी ई मुख सां वाणी ॻाल्हाईंदासीं, शब्द कढंदासीं जेको बाबा असांखे चए थो। कर्म असां बाबा जी यादि में रही करे ओड़ा ई कंदासीं। ये तन मन धन सभु बाबा खे अर्पण आहे। शिव बाबा जी डायरेक्शन अनुसार हिनखे कार्य में लॻायो। हिनखे ई चइबो आहे श्रीमत। बाप ख़ुदि चईंदो आहे मां हिन पुराणे तन में प्रवेश कयो आहे तव्हां सभिनि आत्माउनि खे पावन ठाहिण लाइ। इहो ब्रह्मा जी बि आत्मा पावन ठहे थी। हिन जो मूंसां गॾु हिसाब किताब आहे। छो जी मां हिन जो तन लोन वठो आहे न, त मूंखे हिनखे ज्यादा ॾियणो पवंदो। छो जी पंहिंजो शरीर भॻवान खे ॾियणु वॾी ॻाल्हि आहे न। बाप चए थो पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो। मां त सदैव अशरीरी आहियां। तव्हां बि अशरीरी सम्झो। शरीर खे त्याग न करणो आहे, पंहिंजे पाण खे अशरीरी आत्मा सम्झणो आहे। असां शरीर जे भान खे भुलिजणो आहे। पाठ त शरीर सां ई वॼाइणो आहे न। लेकिन जॾहिं पाठ नथा वॼायो त शांति सां वेही करे पंहिंजे पाण खे अशरीरी आत्मा सम्झी मूंखे यादि करो। ॾिसो कछुए जो बि ॾिठो अथव न, कछुए खे बि जॾहिं कमु न हूंदो अथसि त हथ पेर अंदरि करे वेही रहंदो आहे न। केरु केतिरो बि मारेसि हुनखे कोई फ़र्क़ु न पवंदो अथसि।
ईअं ई पाण खे बि जॾहिं कोई सॼो कमु थी वञे त शरीर खे हिकदमि शांति में विहारे करे मन बुद्धि सां बाप खे निराकार रूप में यादि करणो आहे। उन्हनि सां पंहिंजे मन जी ॻाल्हियूं करणी आहे। परमात्मा बाप असांजे लाइ विश्व जी बादशाही खणी आयो आहे, असांखे विश्व जो मालिक थो ठाहे। ईअं बाप सां ॻाल्हायो कि बाबा असां तव्हांखे एॾो समय यादि कयो, हाणे तव्हां आया आहियो असां सां मिलण, असांखे असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहिण आया आहियो, असांखे सुधारण आया आहियो, असांजो सुभाउ संस्कार परिवर्तन करण आया आहियो। पोइ पंहिंजे अंदरि कहिड़ो जेका बि बुरा सुभाउ संस्कार अथव, कहिड़ी बि ॻाल्हि अथव, उहा सभु बाबा खे ॿुधायो। दैवी गुणनि जी धारणा करणी आहे न, तॾहिं त देवता ठहींदासीं। जेसिताईं आसुरी सुभाउ संस्कार निकिरंदा न, बाबा खे पाण ॿुधाईंदासीं न, त निकिरंदा कीअं? बाबा चवनि था, ॾिसो विश्व जा मालिक लक्ष्मी नारायण आहिनि, उन्हनि जा ॿार बि हूंदा न, त उन्हनि जा ॿार ई हुनखे माता पिता चईंदा। असां भक्ति मार्ग में जेको माता पिता चईंदा हुयासीं, उहो माता पिता त असां मिलण आयो आहे न। अॼुकल्ह मनुष्य अंधश्रद्धा में जेके तंहिंखे ॾिसो माता पिता चईंदा रहंदा आहिनि। वास्तव में आत्मा जो माता पिता केरु आहे? शिव बाबा। जॾहिं ब्रह्मा तन अर्थात ब्रह्मा जे तन में अची करे असांखे पालना ॾींदो आहे, त शिव बाबा थी वियो बाप, ब्रह्मा थी वई मां। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम बाबा असांखे ठाहिण आयो आहे न। बाबा चए थो मुंहिंजी त महिमा ई अलॻि आहे। मां त सदैव पूज्य ई रहंदो आहे। तव्हां पुजारी ठहींदा आहियो, हाणे मां तव्हांखे पूज्य थो ठाहियां। पूज्य अर्थात दैवी गुण संपन्न थो ठाहियां। पोइ द्वापर युग खां विकारनि जे वश वेंदासीं त पोइ वापसि सां पुजारी ठही वेंदासीं। शिव बाबा सां असांखे सुख गनेरे मिलनि था न। जो बि दुनिया में अॼुकल्ह संबंधी आहिनि, उनखां दुख ई थो मिले न, छो जी सर्व संबंधनि में कड़ाहट अची वई आहे। सर्व संबंध कीअं निभायूं असां हिक ॿिए सां, उहा आहे ई न कंहिंखे सम्झ। हाणे सर्व संबंधनि में रस हिकदमि निकिरी वियो आहे। बाप चईंदो आहे मामा काका चाचा आदि सभु तव्हां हाणे बुद्धि योग तोड़े करे मूंसां बुद्धि योग लॻायो, त मां तव्हांखे सर्व संबंध कीअं निभाइबा आहिनि इहो बि तव्हांखे सेखारींदमि। कुझु बि छॾिणो न आहे, लेकिन सर्व संबंध निभाईंदे उहे बि बाबा खे यादि करे संबंध निभाईंदासीं त बाबा पाण खे सेखारींदो कि कीअं कीअं कहिड़ो कहिड़ो संबंध निभाइणो आहे। दुख हरता सुख करता सर्व जो सदगति दाता आयो आहे, असां सभिनि जी सदगति करणु, उहो ई असांजो सर्व संबंधी आहे न। हिकु परमात्मा ई अहिड़ो संबंधी आहे आत्मा जो कॾहिं बि पाण सां जुदा न थी सघंदो। बाक़ी सर्व संबंधी जुदा थी सघंदा आहिनि न, जन्म बाय जन्म पंहिंजा संबंधी बदिलजंदा रहंदा आहिनि, लेकिन हिकु परमात्मा संबंधी जी कॾहिं बदिलंदो? न बदिलंदो न। ऐं दुख में बि पाण हुनखे ई यादि कंदा आहियूं, भले केतिरी बि वॾो परिवार हुजे, लेकिन जॾहिं आत्मा खे अलॻि अलॻि रीति दुख थींदो आहे न, कॾहिं धन जो, कॾहिं संबंध जो, कॾहिं शरीर जो, कॾहिं कहिड़े न कहिड़े रूप में दुख थींदो आहे, त हमेशह कंहिंखे यादि कंदा आहियूं? भॻवान खे। केरु यादि कंदी आहे? आत्मा। ये बि पाण खे पतो न हुयो न कि मुंहिंजे अंदरि जेकी आत्मा आहे उहो भॻवान खे यादि थी करे। सभु कुझु हूंदे हुए बि दुख में हुन परमात्मा खे ई सभु यादि कंदा आहिनि। हाणे परमात्मा बाप चए थो मूंखे यथार्थ परिचय सां यादि करो त तव्हांजो भलो थींदो, तव्हांजे जन्म जन्मांतर जी पापनि सां तव्हां मुक्त थी वेंदो। महिमा सॼी हुन हिकु परमात्मा राम जी आहे। हुन परमात्मा राम ई त सर्व देवी देवताउनि खे एॾो ऊच ठाहियो अथई, न त कंहिं ठाहियो अथई। सभई हुन परमात्मा खे यादि कंदा आहिनि। केतिरो बि कोई वॾो संत महात्मा हुजे, वॾे खां वॾो देवी देवता ई जॾहिं परमात्मा खे यादि करे एॾो ऊचो ठहिया, त पोइ कोई संत आदि कीअं ठही सघंदो आहे? त परमात्मा खे यादि करे ई
सभु एॾो ऊच पद पाईंदा आहिनि, चाहे लक्ष्मी नारायण हुजे, चाहे राम सीता हुजे, या कहिड़ो बि गुरु हुजे दुनिया में, त महिमा सॼी उन परमात्मा जी आहे। द्वापर युग खां पहिरियों पहिरियों पाण परमात्मा जी त भक्ति कईसीं, निराकार रूप खे लिंग जे रूप में ठाहे करे भक्ति कई। परंतु बाबा चवनि था धीरे धीरे मूंखां बि परे थी वियो, पोइ मूर्ति पूजा, तत्व पूजा, यज्ञ तप करे हाणे हिकदमि भटकी विया आहियो। केॾो दुखी कंगाल थी विया आहियो न तव्हां सभु मुंहिंजा ॿार। त बाबा पाण ॿारनि खे, पंहिंजे ॿारनि खे अची करे सुख शांति जी राह थो ॿुधाए। कहिड़ी पहिरियों पहिरियों राह ॿुधाई अथई कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मां भ्रुकुटी जे विच में वेठी आत्मा आहियां, ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा जो रूप बि निराकार, मां बि निराकार। निराकार रूप में परमात्मा खे यादि करण सां मुंहिंजा जन्म जन्मांतर जे दुखनि सां मां मुक्त थींदमि। भक्ति मार्ग बि द्वापर युग खां हलियो, हाणे त भक्ति मार्ग जो बि पाठ ख़तम थी वियो आहे। तॾहिं त माण्हू एॾी भक्ति था करनि त बि दुख नथो घटि थिए। छो जी हाणे भक्ति जो पाठ ख़तम थी वियो आहे। हाणे परमात्मा जेको ज्ञान थो ॾे, हुन ज्ञान जो पाठ थो हले। अर्थात आत्मा परमात्मा खे यादि करे, परमात्मा जे ज्ञान खे सम्झी जीवन में धारण कंदी त हुन जा दुख दूर थींदा। छो जी भक्ति जो पाठ ख़तम थी वियो आहे। हाणे असांखे सतयुगी नई दुनिया में हलण लाइ वापसि खां तयारु थियणो आहे। वापसि खां बाबा असांखे पढ़ाई पढ़ाइण आयो आहे न। देवी देवता धर्म जी स्थापना जे कराइण जे लाइ पाण खे राजयोग जी शिक्षा थो सेखारे। गीता में भई कृष्ण जो नाम लिखल आहे, परंतु कृष्ण भगवान वाच्य थोड़ी आहे, निराकार शिव भगवान वाच्य आहे। ॾिसो कृष्ण त देवता आहे न, त कृष्ण देवता वाच्य थियणो खपे न। कृष्ण भगवान वाच्य अर्थात भगवान कृष्ण जे 84वें जन्म में अची करे वाच्य कई, अर्थात गीता ज्ञान ॿुधाई। जे गीता ज्ञान सां कृष्ण जी आत्मा बि कारी खां गोरी थी, तॾहिं त हुनखे सतयुग में राज्य भाग्य मिलियो। भगवान त हिकु ई आहे, निराकार रहण वारो, परम धाम में आहे। परंतु पाण सभिनि मनुष्य आत्मा भगवान खे टिकर वितर कण कण में ठोके छॾियो आहे। भगवान जी महिमा अपरंपार आहे। चईंदा बि आहियूं न, हे बाबा तव्हांजी गत मत न्यारी आहे, अर्थात तव्हांजी जो श्रीमत मिलंदी आहे उहा सभिनि खां न्यारी आहे। ॾिसो परमात्मा जी श्रीमत न्यारी आहे न। अञा ताईं पाण खे कंहिं बि चयो, कंहिं बि शास्त्र में पाण अहिड़ो पढ़ियो कि पंहिंजे पापनि सां मुक्त थियणो अथव, सुख शांति वारो जीवन खपेव, त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, विकारनि खे छॾो, दैवी गुणनि जी धारणा करो। अहिड़ी मत त असां कॾहिं ॿुधी ई न, लेकिन परमात्मा ई इहे मत ॾेई सघंदो आहे कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हांजे सभु दुखनि सां तव्हां मुक्त थी वेंदो। छो जी आत्मा ते लेप शेप लॻल आहे न, जन्म जन्मांतर जे पाप कर्मनि जो, त उहो धुलाई कीअं थिए? आत्मा ते जेको लेप शेप चढ़ियल आहे उहो साफ़ कीअं थिए? जेसिताईं निराकार रूप में यादि न कंदासीं तेसिताईं साफ़ थी न सघंदो आहे न। हिन करे भक्ति मार्ग में ॻायल आहे कि तव्हांजी गत मत न्यारी आहे, अर्थात सुख शांति प्राप्त करण जे लाइ जेकी परमात्मा मत अर्थात राय ॾींदो आहे, उहो सभिनि खां न्यारी अर्थात अलॻि आहे। सभिनि गुरू सन्यासी सभिनि खां अलॻि आहे परमात्मा जी मत। बाप चईंदो आहे गति सदगति दाता बि मां आहियां। तॾहिं त दुख जे समय यादि कंदा आहियूं त बुद्धि किथे वेंदी आहे? मथे वेंदी आहे न। छो जी उहो मथां वारो ई ॼाणंदो आहे कि असांखे सुख शांति कीअं मिलंदी। गति अर्थात शांति, सदगति अर्थात सुख शांति। अगरि राम सीता बुद्धि में हुजे पोइ त सॼो रामायण बुद्धि में अची वेंदो आहे। त पुकारदा ई आहियूं हिकु परमात्मा राम खे। बाबा चए थो राम सीता जे राज्य में रामायण जहिड़ो पाठ न हुयो कंहिंजो बि। हाणे घर घर में रामायण महाभारत थी हले।
सत्युग त्रेता में कोई ये सब थोड़ी हुयो जेकी भी पाण कहानी ॿुधदा आहियूं पढ़दा आहियूं रामायण में महाभारत में। लेकिन द्वापर कलयुग खां दुनिया में जेको भी थिए थो वो रामायण और महाभारत में आहे। घर घर में रामायण महाभारत हले थी या नथी हले। सत्युग त्रेता में जॾहिं सतयुग में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, त्रेता में राम सीता जो राज्य हुयो, हुन समय कोई दुख शांति न हुई, कोई कंस रावण न हुयो। द्वापर युग खां ही ये कंस रावण केर है? ये यही है ना, बुरे स्वभाव संस्कार वारी मनुष्य आत्मा ही कंस आ, विकारी आत्मा ही रावण आ। विकार तो सभिनि में आहिनि, त पाण सभु केरु आहियूं? रावण ही आहियूं न। हाणे असांखे भॻवानु मत ॾिए थो त असां रावण खां परमात्मा राम जी मत ते हली करे नारायण ठहूं था। विष्णु आहे प्रवृत्ति मार्ग जो सिंबल जो सतयुग में हलंदो। अर्थात विष्णु हिकु सिंबल आहे कि घर घर में स्त्री पुरुष हूंदा लेकिन हूअ पवित्र हूंदा, उन्हनि जो जीवन सुख शांतिमय हूंदो। और द्वापर युग का पवित्र मार्ग कीअं थियव? रावण मित्र, अर्थात कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी। त हाणे बाबा घर घर खे छा ठाहिण आयो आहे? सतयुग जहिड़ो ठाहिण जो, अर्थात स्वर्ग ठाहिण जो। घर घर स्वर्ग कीअं ठहींदो? जॾहिं स्त्री पुरुष दैवी गुण धारण कंदा, इन विकारनि खे त्यागदा, रावण जी मत खे त्यागे करे परमात्मा राम जी मत ते हली करे विष्णु जहिड़ा ठहींदा था, लक्ष्मी नारायण जहिड़ा स्वभाव संस्कार धारण कंदा, तॾहिं त उते वञी ओड़ो पाठ वॼाईंदा न। हाणे स्त्री पुरुष रावण जहिड़ो पाठ वॼाइनि था, कल्ह इहे ई स्त्री पुरुष श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो पाठ वॼाईंदा, त ओड़ो संस्कार कॾहिं धारण कंदासीं? हाणे ई धारण करणो आहे न। जॾहिं परमात्मा शक्ति ॾिए थो कि तव्हां मूंखे यादि करो त तव्हां श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ा ठही सघंदा आहियो। ॾिसो, सन्यासिन त पवित्र रहणो आहे त घर बार छॾे आ, लेकिन हिते बाबा खे पवित्र प्रवृत्ति मार्ग स्थापन करणो आहे। हिते सन्यासी धर्म जी स्थापना नथी थिए, देवी देवता धर्म जी स्थापना थी थिए। त हुनजे लाइ स्त्री बि खपे त पुरुष बि खपे। त हिन करे बाबा चए थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो ऐं हाणे मूंखे सॾु करणु बंदि करो। छो जी मां त हाणे अची वियो आहे न, तव्हांखे मत ॾियूं था, ॾियां थो तव्हांखे कि इन रीति मूंखे यादि करो। अञा ताईं मूंखे सॾु छो था करो? एॾा घंटा आदि वॼाए करे, एॾी जोर जोर सां रड़ियूं करे मूंखे सॾु कयो था। हाणे मां आयो आहियां, मत ॾियूं था त बि सॾु था करो। त हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त सही, कम से कम जेकी मां मत ॾियां थो उन रीति हलो त सही। अञा ताईं माण्हू त कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया आहिनि, केतिरियूं रड़ियूं आदि मारदा आहिनि, केॾो झांझ आदि वधाईंदा आहिनि। इन्हनि जी दरकार छा आहे? आत्मा जो स्वधर्म शांत आहे। परमात्मा ख़ुदि शांति जो सागर आहे। शांति सां वेही करे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो न। एॾा झांझ आदि छो था वॼायो? एॾी जोर जोर सां रड़ियूं छो था करो? परमात्मा त शांति जो सागर आहे ऐं असां हुनखे जोर जोर सां रड़ियूं करे हुनखे सॾु था करूं। भई जेको माण्हू जेको जीअं हूंदो आहे हुनजो स्वभाव संस्कार, हुन रीति पाण हुन सां व्यवहार करूं त सुठो आहे न। हाणे भॻवानु बाबा ख़ुदि ई थो चए, शांति सां एकांत में वेही करे मूंखे यादि करो त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। हाणे मूंखे सॾु करणु बंदि करो, मूंसां मिलन मनायो। मां हाणे तव्हांजी सदगति जे लाइ तव्हांखे सुख शांति जी राह ॾियण आहियां। तव्हां आत्मा आहियो। द्वापर युग खां रावण जी जेल में क़ैद हुयो। हिकु सीता रावण जी जेल में क़ैद न हुई, पाण सभी आत्मायूं रावण अर्थात विकारनि जी जेल में क़ैद हुयासीं। हाणे परमात्मा राम पाण खे रावण जी जेल मां कढे थो। कीअं थो कढे? चए थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, त पाण विकारनि ते विजय प्राप्त करे छॾींदासीं। काम क्रोध लोभ मोह अहंकार जेका घर घर में आहिनि, जंहिंसां घर घर अशांत थी वियो आहे,
उन विकारनि सां मुक्त करण जी केतिरी सहज उपाय भगवान तो ॿुधाए न कि सिर्फ़ परमात्मा के निराकार रूप में याद करो त निराकार जी छो जो वो सर्वशक्तिवान आहे न त उनजी शक्ति जे अॻियां कोई भी आसुरी शक्ति ठहरे न सकती आहे। त पर रावण जी जेल मां मुक्त थियण लाइ परमात्मा खे यादि करणो निराकार रूप में घड़ी घड़ी निराकार रूप में यादि कंदव त तव्हां बि आत्मा बि विकारनि खां मुक्त थी वेंदव ऐं तव्हांजो घर जो बि वातावरण हिकदमि शांत थी वेंदो निर्विकारी थी वेंदव न। दुखनि खां छुटण जो इहो ई हिकु उपाय आहे। बाक़ी त दुनिया में अनेक प्रकार जो उपाय आहिनि इहो पढ़ो उहो पढ़ो हीअ पूजा करायो उहो करायो ये यात्रा करो इहा अंगूठी पायो इहो करो ये सब भक्ति मार्ग जी सामग्री आहे। हाणे भक्ति मार्ग जो पाठ ख़त्म थी वियो छो जी पहिरियों त वरी बि सतो प्रधान भक्ति हुई हाणे त भक्ति करण वारा ख़ुदि थकिजी पिया आहिनि छो जी ओतिरी शुद्धता न आहे न ओतिरी पवित्रता न आहे। त पहिरियों त शुद्धता सां कीअं यात्राउनि ते पैदल पैदल वेंदा हुया कहिड़ी मन में भावना हुई हाणे ओड़ी भावना आहे ई न त भक्ति में एतिरी शक्ति आहे ई न त इन करे स्वयं परमात्मा हिन सृष्टि ते आयो आहे चए थो हाणे हिन रीति मूंखे यादि करो मां ईंदो ई आहियां सभिनि भक्तनि खे फल ॾियणु भक्ति जो फल ॾियणु थींदे न भॻवानु कॾहिं न कॾहिं कंहिं न कंहिं रूप में ईंदो असांखे फल ॾींदो अञा कॾहिं ईंदो एॾा दुख थी विया आहिनि हाणे ई उहो समय आहे जॾहिं भॻवानु धरती ते आयो आहे असां सभिनि खे भक्ति जो फल थो ॾे फल त खाईंदा आहियूं त आराम मिलंदो आहे न ऐं शांति सां वेही करे कटे करे खाओ त सुठो बि लॻंदो ऐं शरीर खे शक्ति बि मिलंदी आहे। त परमात्मा हाणे पाण खे फल ॾियणु आयो आहे कि हाणे तव्हां ॾाढी महिनत कई रोटी ठाहिण में महिनत करणी पवंदी आहे उन खां पोइ खाईंदा आहियूं लेकिन फल त कोई बसि धोई करे खाओ या थोरो कटे करे खाओ त ईअं ई परमात्मा बि पाण खे अहिड़ो फल ॾियणु आयो आहे कहिड़ो सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो कोई महिनत करण जी दरकार न आहे इहे ई भक्ति जो फल आहे इन ई रीति तव्हां मूंखे यादि कंदव त तव्हांखे सर्व प्राप्ति थी वेंदी इहो आहे सहज भक्ति जो फल। हाणे उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हुन परमात्मा सां गॾु रहो भक्ति में त सुबुह शाम 2 टाइम फिक्स हूंदा आहिनि न त हाणे सॼो ॾींहुं भॻवान सां परमात्मा खे पंहिंजे पाप जे संबंध में हर कार्य कंदे यादि करो परमात्मा पंहिंजी आत्मा जी बुद्धि रूपी झोली ज्ञान रतन सां भरण आयो आहे पंहिंजी आत्मा में मन बुद्धि में अॼुकल्ह छा आहे फालतू ॻाल्हियूं आहिनि न विकारनि जी ॻाल्हियूं आहिनि ॿियनि जे लाइ बुरायूं आहिनि अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि हाणे पंहिंजी आत्मा रूपी बुद्धि जेकी आत्मा में जेकी बुद्धि आहे मन बुद्धि उन्हनि खे इन ॻाल्हियुनि सां ख़ाली करे परमात्मा जेको ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाए थो न उन ज्ञान जी ॻाल्हियुनि सां भरंदा रहो जेतिरो जेतिरो पाण परमात्मा जी ॻाल्हियुनि खे यादि कंदासीं उन्हनि खे यादि कंदासीं त पंहिंजे मन बुद्धि में बि सुठा वीचार सुठी सुठी ॻाल्हियूं ईंदियूं जंहिंसां पंहिंजे कर्म बि पोइ हुन अनुसार थींदो ॾिसो अगरि मन में कोई अशांति जी ॻाल्हि हुजे त उहो सोचे कर्मनि में अची वेंदी आहे मुख सां उल्टो सुल्टो ॻाल्हाए छॾींदा आहियूं हथनि पेरनि सां उल्टो सुल्टो कर्म करे छॾींदा आहियूं ऐं जॾहिं मन बुद्धि में शांति जी सुठी ॻाल्हियूं हुजनि परमात्मा जी ॻाल्हियूं हुजनि उन्हनि जी यादि जी शक्ति सां आत्मा शक्तिशाली हुजे त हुनजो कर्म बि एतिरा सुखदाई ऐं शांति में थींदा सभिनि खां पहिरियों कंहिंखे सुधारणो आहे पंहिंजे मन बुद्धि खे कीअं मन बुद्धि मां सभु ॻाल्हियूं पुराणियूं कढी करे शांति जी सुखदाई ॻाल्हियूं सोचो परमात्मा खे यादि करो उन्हनि जी ॻाल्हियूं सोचो त पंहिंजी आत्मा में मन बुद्धि में सुठी ॻाल्हियूं हूंदियूं त कर्मनि में बि सुठी सुठी चीजूं ईंदियूं कर्म बि असांजा सुठा थी वेंदा न। अच्छा मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी पर सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते पंहिंजी बि रूहानी माता पिता
बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे नॉलेजफुल पावरफुल ऐं लवफुल स्वरूप द्वारा हर कर्म में सिद्धि प्राप्त करण वारा सिद्धि स्वरूप ठहो। जॾहिं वाणी द्वारा सर्विस कंदा आहियो त मन में भी सुठा वीचार हुजनि। सम्झो कि असां मुख सां कुछ सम्झायूं था लेकिन मन में इहो ई पाण सोचूं था कंदो त वैसे ई न, फालतू में हिन सां मथो था लॻायूं ऐं मुख सां हुनखे सम्झायूं था, लेकिन पंहिंजे मन में भी सुठा वीचार हुजनि कि जेको मां हिन आत्मा खे सम्झायां थो ये आत्मा भी परमात्मा जो ॿार आहे ऐं ये ॻाल्हि सम्झे थी, इन में शक्ति भरिजे थी कि ये ॻाल्हि सम्झे ऐं पंहिंजे कर्मनि में लाए। एतिरो मन में शुद्ध वीचार हुजे तॾहिं ई साम्हूं वारी आत्मा में शक्ति भरिजंदी आहे ऐं जेको भी पाण हुनखे चईंदा आहियूं न उहो करण लाइक़ु थी वेंदी आहे। छो जो आत्माउनि में शक्ति न आहे न, परमात्मा आयो ई आहे आत्माउनि में शक्ति भरण, सम्झ भरण, गुण भरण। त पाण खे जॾहिं परमात्मा जी पहचान मिली आहे त पाण भी कॾहिं भी कंहिंखे कुझु सम्झायो वाणी सां त पहिरियों हुनजी आत्मा खे ॾिसो, परमात्मा खे यादि करे हुनखे सम्झाणी ॾियो त हुन आत्मा में भी शक्ति भरिजंदी आहे उहो कर्म करण में, उहो ॻाल्हि सम्झण में। इन सां पंहिंजो उनखे सम्झाइण भी सुठो सफल थी वेंदो। स्लोगन आहे पंहिंजे वटि शुद्ध संकल्पनि जी शक्ति जमा करो। ये शक्ति ही सेफ्टी जो साधन जेका अंदर मन में हर हिक ॻाल्हि जे लाइ थी न कुझु ॻाल्हि थींदी आहे हुन खां पहिरियों कंहिंजी आदत हूंदी आहे कुझु बुरो सोचण जी, करूं त था हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, हीअं न थी त उहो थी वेंदो आहे, कम ई ख़राब थी वेंदो। त हिन जे लाइ बाबा चए थो पंहिंजे मन में शुद्ध संकल्पनि जो स्टॉक जमा कर। कीअं? सुठो सुठो सोची करे जेको भी ने बुरो या अहिड़ी कोई ॻाल्हि तव्हां ॾिठी भी हूंदी कंहिंजे लाइ कि कंहिं हीअं कमु कयो हुनजो हीअं बिगड़ी वियो, ये सभु ॻाल्हियूं मन मां कढी छॾो, परमात्मा जी यादि में रही करे हर कर्म करो ऐं हुनजे लाइ सुठो सोचो कि इहो कमु त सुठो थी ई वेंदो, थियल ई आहे।